एसएसपी हैदराबाद अमजद शेख जे हिदायत ते डीएसपी हुसड़ी अब्दुल हकीम मदारी, एसएचओ हुसड़ी, इंस्पेक्टर मोहम्मद हाशिम बिरोई जूं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं। पुलिस गश्त ऐं स्निप चेकिंग दौरान लिंक रोड हुसड़ी तां हिकु शख़्स सऊद नूनारी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1205 ग्राम चर्स हथ करे वरितो, जॾहिं त पुलिस लिंक रोड अदल नूनारी तां हिकु शख़्स सैद फराद अली शाह खे 20 लीटर कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ सरकार जे फ़रियाद ते हुसड़ी थाणे ते मंशात एक्ट तहत धार केस दाख़िल करे जवाबदारनि खे लाकअप करे छॾियो आहे। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हुसड़ी।